1986 में ज़ियाई दौर के आमरियत में सिंध में जमहूरियत के बहाली लाइ शुरू थियल MRD वारी हलचल दौरान सिंध में जेके आमरियती ज़ुल्म कया विया उन्हनि खे सिंध जो अवाम अॼु बि विसारे न सघियो आहे। 1986 धारे ज़ुल्म की अड़ी एक दर्दनाक कहानी ठटे ज़िले के शहर घारो के जियाले जी आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की गिरफ़्तारी ख़िलाफ़ PP पारां घारो शहर में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो तो उन वक्त के कामोरे DC कामरान लाशारी आमरियती ज़ुल्म की नई तारीख़ लिखंदे बेनज़ीर भुट्टो की गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ बेहथियार कारकुननि ते जॾहिं फायरिंग कराई तो एहतजाज की अगवाणी कंदड़ रतो खान मलाह के कुख में गोली हणी खेस मर्डींग करे उन कामोरे तो पंहिंजी नौकरी बचाए वरती, पर रतो खान मलाह जा ज़ख़्म 29 साल गुज़री वञण बावजूद भॼी न सघिया आहिनि। रतो मलाह के गोली लगण बैदि थियल ज़ख़्म हाणे नासूर की शिकिल इख्तियार कई आहे, जंहिं रते मलाह की ज़िंदगी ज़हर बनाए छॾी आहे। ज़ख़्मी थियण बैदि बेरोज़गारी ऐं गुरबत रतो मलाह जो नसीब बणियल आहे ऐं हिन वक़्तु मुफ़लिसी ऐं दरबदरी वारी ज़िंदगी घारण ते मजबूर आहे। रतो खान मलाह ज़ख़्मी थियण खां अॻु मच्छी विकिणी पेट गुज़र कंदो हो, पर ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे ख़ानदान जी मोहबत खां सभु कुझु खसे वरितो। हिन वक़्तु संदसि 2 पुट बि बेरोज़गार आहिनि जेके मज़दूरी करे पेट गुज़र करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ PP क़यादत बि रते खान खे पंहिंजो न कयो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो आज़ादी बैदि जमहूरियत के बहाली वारी जदोजहद लाइ कुर्बानियूं ॾींदड़ कारकुन रतो खान मलाह के ठटे सब जेल में मुलाक़ात करे खेस कुर्बानियुनि एवज़ पंहिंजो सर्टिफिकेट ॾिनो हो, जंहिंखे रते मलाह पंहिंजी कुर्बानियुनि जो समर सम्झंदे पंहिंजे सीने सां अॼु बि सांढे ऐं बेनज़ीर भुट्टो शहीद के सारे थो। 1986 बेनज़ीर गिरफ़्तार थी न, वो MRD जी तेरी गाली उनमें थी घारे शहर में हुआ थी, वो DC पुलिस गोली हलाई उनमें आउं ज़ख़्मी थी सिविल अस्पताल कराची मूंखे 5 माण्हू खणी दाख़िल कयो। वो महीनो 7 ॾींहं खां पोयां वरी उतां मूंखे डॉक्टर छुट्टी ॾेई घारे थाणे जी पुलिस घुराई, उहो घारे थाणे जी पुलिस खणी मूंखे वरी जेल में बंदि कयो हुयो। जेल में बंदि कयो हुयो, पोइ जेल में मुंहिंजा ज़ख़्म गोली जा वरी ख़राब थी विया। पोइ मूंखे वरी लेटर मकली अस्पताल सिविल जो मिलियो जेको चरियनि जे वार्ड में मूंखे दाख़िल कयो हुयो। पोइ बेनज़ीर आई, उते मुलाक़ात कई मूंसां, शाबाश ॾिनी, अजर को गंदियूं कंधनि में विधई, फुलनि जा हार विधई। तंहिंखां पोइ मूंखे चयईं त तूं हुकुम कर, जेको तुंहिंजी तकलीफ़ हुजे कमकार हुजे मूंखे ॿुधाए। मूं चयो हीअर तकलीफ़ ॾिसे बि वरी जॾहिं दौर ईंदो तॾहिं आउं तोखे पाणी ॿुधाईंदुसि। पोइ जॾहिं दौर आया तॾहिं PP जे दलाल ठग जेका उहे सभु मुंहिंजा हक़ गज़ब करे खाई विया। ऐं पोइ उन खां पोयां पोइ बेनज़ीर कई दफ़ा ठटे जी दौरे ते आई, मूंखे वेझो सठो ई कोन। पोयां ढोड़ी PP वारनि का बि मूंसां मदद कोन कई। पोइ आउं इस्लामाबाद वियुसि, उते 3 ॾींहं हो त उते बि मूंसां मुलाक़ात कोन कराऊं। पोइ आउं वरी आयुसि, पोइ आउं PP वारनि सां नाराज़ थी वञी घर में वेही रहियुसि। पोइ वरी 2010 में मुंहिंजो गोली जे ज़ख़्म वरी वापसि दुबारा उथी पिया। पोइ वरी मूं पंहिंजे ख़र्च सां 2 ऑपरेशन कराया। पोइ मुंहिंजा सही कोन थिया। डॉक्टर चयो तुंहिंजे 1.5 महीने खां पोयां वरी TO कंदासीं। पोइ TO गोरियुनि दवाउनि ते मुंहिंजा ज़ख़्म जेको सही थी वियो, सूर हुआ बाक़ी सही थी वियो। पोइ आउं रते खान मलाह ॿुधाए त 1986 में ज़ख़्मी हालत में गिरफ़्तारी बैदि हुन जे मथां बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो ऐं पोइ खेसि ठटे सागरे ऐं सुजावल जे सब जेलनि में विधो वियो ऐं उन दौरान हुन खे ॿियनि केतिरनि ई कारकुननि सां गॾु चरियनि जे वार्ड में दाख़िल करे 3 महीननि ताईं ज़हनी ऐं जिस्मानी अज़ियतूं ॾिनियूं वयूं। ये असां सां कुझु बि मदद कोन कयूं ऐं ॿियो त बाबा जो ऑपरेशन बि असां 2-3 चकर सुधारे कराया। पोइ हुन में तारीख़ 6 महीना असांखे सिविल अस्पताल वारनि ढोड़ायो। पोइ हुन खां पोइ वरी असां तयारी कई वञण जी, बाबा जी जेको ऑपरेशन वरी बि ख़राबु थी वियो त माण्हुनि चयो वञो काइम अली शाह अचे पियो साकरे में।
मारो ये आवां जो माना कम थिए त असीं इहो वठी वियासीं, ऐं बाबा खे वठी वियो त साकरे में पहुतासीं। माण्हुनि मिलण कोन ते ॾिनो, पर असां जेको थोरो घणो कोशिशि करे मिलियासीं। काइम अली शाह जेको ऐलान कयो DC खे चई रते मीर भरे जेको इलाज करायो वञे आगा खान मां 10 लख रुपए जो ऐं प्लाट ॾेई वञे। ॿियो उन्हनि ग़रीबनि जेको हुनजा बचा आहिनि उन्हनि खे नौकरियूं वोकरियूं ॾेई हुनजो जेको कमु करियो। ईअं करे असीं आयासीं घारे। पोइ अञा ताईं असांजो को बि पीपल्स पार्टी वारनि न को कंहिं बि असांजी मदद कोन कई आहे। असीं ग़रीब माण्हू 100-200 रुपया दिहाड़ी कमायूं, उन मां असीं छा पूरी करियूं? असीं पेट जी करियूं या घर जी करियूं? इन जे करे जेको सो असीं नथा पुॼी सघूं। असांजी असर ज़रदारी खे ऐं चेयरमैन बिलावल भुट्टे खे ऐं अवैध मुसाफ़र खे अर्ज़ु आहे त असां सां मदद करियो ऐं असांजे पे खे जेको असांजे पे जो इलाजु कराए सुठी कंडीशन में ॾियो। असीं ग़रीब माण्हू, असांजो झलो को बि कोन्हे, न को असांजी नौकरियूं, हुन मां असीं इलाजु कराईंदासीं। ऐं असांजो इहो मच्छी विकिणंदा आहियूं, 100-2 कमाए असीं घर खे पूरी कंदा आहियूं। असांजी महिरबानी आहे, असां ग़रीबनि ते बि कुझु रहम करियो। गोलियूं खाधियूं उनजो हक़ ॾियो महिरबानी करे। इन्हनि कुर्बानियुनि बावजूद रते खान खे पीपल्स पार्टी जो बुनियादी ऐं कुर्बानियूं ॾींदड़ कारकुन ते फ़ख़ुरु आहे। हुन वधीक ॿुधायो त जेतोणीकि हुन जे जिस्म ते आयल अज़ियतुनि वारा उहे अज़ाब गहरा आहिनि, पर उन खां वधीक गहरा उहे अज़ाब आहिनि जेके हुनखे हुन जे पार्टीअ जे अॻुवाणनि नफ़रत आमेज़ रवैये सबबु पहुचाया आहिनि। मुंहिंजी ज़िंदगी हाणे जेको सूरनि तकलीफ़ुनि में पई गुज़रे, मूं वटि इलाज जा ॿिए लाइ मूं वटि को पैसो पंजण न आहे या पंहिंजो इलाजु करे सघां। मुंहिंजा बच्चा जेका बेरोज़गार आहिनि उहो उन्ही खे रोज़गार कोन्हे जो मुंहिंजो इलाजु कराइनि। ऐं मुंहिंजी ज़िंदगी सूरनि में तकलीफ़ुनि मुंहिंजा को बि पीपल्स पार्टी वारो अॼु ताईं मुंहिंजे दर ते कोन आयो आहे, न का मदद का इमदाद मूंसां कई आहे। पर जे वात सां पुछण शेर में पोइ कॾहिं हलां पियो फिरां पियो त मूंखे गसा पंदा रुगो बाह में झले पुछनि त तुंहिंजी तबियत कहिड़ी आहे, त पोइ मुंहिंजे दिलि खे सुकून अची वञे त मूंखां इन वात सां पुछो। अॼु ताईं मूंखे वात सां जेको ज़बान सां पुछियो बि कोन्हे। उन्हनि पार्टी अॻुवाणनि जे सुतल जमीर खे जाॻाइण लाइ केतिरा ई भेरा बुख हड़तालूं ऐं एहतजाज पिणु करे चुको आहे, पर हू हिन वक़्त ताईं कंहिं बि असेंबली मेंबर ऐं अॻुवाण जे कहल खे जाॻाए न सघियो आहे। 2009 में सिंध जे वॾे वज़ीर ऐं पीपल्स पार्टी सिंध जे सदर काइम अली शाह जे मीरपुर साकरे आमद ते रते खान मलाह जे एहतजाज ते काइम अली शाह उन वक़्त जे DC खे हिदायत कई हुई त पीपल्स पार्टीअ जे हिन पुराणे कारकुन यानी रते खान मलाह खे शहर में हिकु अदद प्लाट ॾेई संदसि नासूर बढ़ियल ज़ख़्म जो कंहिं सुठी इस्पताल मां सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। पर वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह जे हुकुम खे बि कामोरनि थोरे मक़ामी PP अॻुवाणनि रते खान जहिड़ो ई सम्झी विसारे छॾियो। 2 साल सही हो त वरी 2012 में वरी बि मुंहिंजो ज़ख़्म उथी विया। पोइ काइम अली शाह वरी पोइ बेनज़ीर शहीद थी, वरी PP जी हुकूमत आई। पोइ वरी इन वटि अचण वञण कयूं। पोइ काइम अली शाह खे 2 दफ़ा हिकु दफ़ा घारे टाउन में मिलियो आहियां, ॿिए दफ़ा साकरे में मिलियो आहियां। त 2 दफ़ा मूंखे काइम अली शाह लेटर कढियो DC खे त हिनखे इलाजु करायो, हिनखे प्लाट ॾियो। DC वटि वियासीं, मूंखे सेवर सार्जन पर मोकिलियो त सेवर सार्जन खे चयो त हिनजो चङी तरह इलाजु करियो। सेवर सार्जन सरकारी अस्पताल मां 2 गोरियूं ॾेई मूंखे रवानी छॾियो। मूंखे को फ़ाइदो कोन थियो। तंहिंखां पोइ वरी 2-3 साल 4 साल ईअं पियो हलियो, न को मुंहिंजो प्लाट जो कमु थियो, न को मुंहिंजो इलाजु थियो। पोइ वरी 2013 में मार्च जे महीने में काइम अली शाह वरी साकरे में आयो। उते वरी स्टेट ते छॾऊं कोन्हे, पर वञी मिलियोसि। पोइ उते वरी मूंखे मूं चयो त जॾहिं शिकायत ॾिनी त ॾिठी DC किथे आहे, त चऊं हीउ वेठो आहे। DC खे सॾु कई, चई हिनखे फाइल हथ में ॾिनी त हिनजो आगा खान में इलाजु करायो वञे। पोइ 2 चकर 3 चकर DC पार वियोसि। DC चयो असां तुंहिंजो फाइल ठाहे CM हथ रवानी छॾियो, असां पंहिंजो कमु लाहे छॾियो। हाणे असांजो कमु कोन्हे, जॾहिं खां उते खां सैन थी ईंदो पोइ तोखे घुराईंदासीं। पोइ ईअं करे तंहिंखे बि 2 साल थी विया आहिनि। बिस्तरे ते पियल पुराणे पीपल्स पार्टीअ जे कुर्बानी ॾींदड़ कारकुन जियाले रते खान मलाह पीपल्स पार्टीअ जे क़यादत जे बेहसी बावजूद
अॼु बि पाण खे पीपल्स पार्टी सां सलाड़े रखियो आहे ऐं हुन पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टे, आसिफ अली ज़रदारी ऐं कायम अली शाह खे अपील कई आहे त हू इहो सभु कुझु विसारण लाइ तयारु आहे ऐं हू पंहिंजे ॿियनि समूलनि अंगलनि तां हथु खणण लाइ तयारु आहे। हुन जा हाणे के बि मुतालबा न आहिनि, संदसि फ़क़ति हिकु मुतालबो आहे त खेसि रुॻो सिहत ऐं ज़िंदगीअ जी ख़ैरात ॾिनी वञे त जीअं हू पंहिंजे ज़िंदगीअ जा बाक़ी ॾींहं घटि अज़ाब सां गुज़ारे सघे। क़ाइद अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाबशाह जे 2010 जे बैच जे पास आउट कंदड़ 203 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे तइलीमी सनदूं, ममता एवार्ड, गोल्ड मेडल ऐं कैश प्राइज़ ॾियण जो 7 कॉन्वोकेशन क़ाइद अवाम यूनिवर्सिटी जे मल्टीपर्पज़ हाल में थी गुज़रियो। प्रोग्राम में ख़ासि महिमान तौरु अॻूणी वफ़ाक़ी सेक्रेटरी तइलीम ऐं मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसीलर SM कुरैशी ख़िताब कंदे चयो त अॼुकल्ह सनदूं ऐं डिग्रियूं हासिल कंदड़ शागिर्दनि मां इहा उमेद रखी सघिजे थी त उहे अमली ज़िंदगीअ में ईमानदारी ऐं सचाईअ सां क़ौम ऐं वतन जी ख़िदमत कंदा। हुन चयो त उमेद आहे त संदन उहे शागिर्द वतन जे तरक़ीअ में अहम किरदारु अदा कंदा। SM कुरैशी ख़िताब कंदे चयो त हुन ज़िंदगीअ जे तजुर्बनि मां इहो हासिल कयो आहे त महिनत ऐं सचाईअ सां इंसान नामुमकिन शयुनि खे बि मुमकिन बनाए सघे थो ऐं हीअ यूनिवर्सिटी पाकिस्तान जे अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो ॾिनल तोहफ़ो आहे। हिन चयो त मिनिस्ट्री ऑफ साइंस ऐं टेक्नोलॉजीअ जे क़याम खां पोइ मुल्क जे सभिनी यूनिवर्सिटियुनि खे हथी वठाइण लाइ यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन समेत ॿिया मेगा प्रोजेक्ट पिणु उन दौर में मुतारिफ़ कराया विया हुआ। 1977 में मेहरान यूनिवर्सिटी जो क़याम वजूद में आयो, जंहिंजी कैंपस नवाबशाह जी हिन यूनिवर्सिटी खे बनायो वियो ऐं अॻिते हली शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे वालिद जे नक्श कदम ते हलंदे हिन यूनिवर्सिटी जे कैंपस खे मुकमिल यूनिवर्सिटीअ जो दर्जो ॾिनो। मेरा कंसर्न ये है कि यूनिवर्सिटी एजुकेशन के साथ साथ जो लोअर एजुकेशन है उसकी तरफ ज़्यादा तवज्जो देना चाहिए, स्पेशली उसकी क्वालिटी ऑफ एजुकेशन को, ताकि वो अच्छे से अच्छे स्टूडेंट्स वहाँ से निकल के यूनिवर्सिटियों में दाखिल हों और यूनिवर्सिटियों के तालीम का मयार जो है और बुलंद हो और जो उनके ऑब्जेक्टिव्स हैं वो अच्छी तरह से अचीव किए जा सके। यूनिवर्सिटी पाइनर न सिर्फ मुझे महबूब लीडर जी ज़िक्र कजे पर पूरे मुल्क जे पूरी टी दुनिया के लीडर सईद ज़ुल्फ़कार अली भुट्टे के ज़रूर याद कजे जै हिन इदारे जो क़याम अमल में आंदो। उन वक्त मुझे यादगिरी आहे त नड़ी कैंपस हुई शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी कोशिशुनि सां पाए तकमील ते पहुतो। पोइ वरी उन मशीन के छल मशर के संद न्याणी शहीद बेनज़ीर भुट्टो साहब पाए तकमील ते पहुचायो मूं हिते महसूस कियो त सिंध जे हर ख़िते में हर जगह तव्हांखे महसूस तव्हां कयो त छोकरा ग्रेजुएट थी छोकरा पंहिंजूं डिग्रियूं वठी करे निकिता आहिनि। यूनिवर्सिटियूं जेके आहिनि अॼुकल्ह जे दौर में तमामु अहम रोल थियूं कनि ऐं कंहिं बि क़ौम जे तरक़ीअ जे लाइ ज़रूरी आहे त नॉलेज इकोनॉमी अख़्तियार कजे ऐं उन जे लाइ जेको स्किल्ड ऐं ह्यूमन रिसोर्स आहे उहो ज़रूरी आहे ऐं उहो यूनिवर्सिटियूं ई कनि थियूं। ऐं यूनिवर्सिटियुनि में अॼुकल्ह छाकाणि त IT जी एजुकेशन ऐं ॿियूं शयूं वधी वियूं आहिनि, तंहिंजे करे क्वालिफाइड फैकल्टी
ॾींहुं ॿ ॾींहुं वधंदी थी वञे ऐं उन सां यूनिवर्सिटी असां चऊं था त सिर्फ़ु तालीम न हुजे पर उन सां गॾु रिसर्च हुजे, नॉलेज क्रिएट थिए ऐं जेके इंडिजीनियस ही टाइम चेक अमल लाइ एडवांस सीड कारपोरेशन वारनि जे तरफ़ां पेश कयो पियो वञे। शानदार 100 मण फी एकड़ ताईं पैदावारी सलाहियत, बीमारियुनि ख़िलाफ़ बहितरीन कुवत मुदाफ़त, घिम जो मिक़दार तमामु घटि, फसल किरण खां महफ़ूज़। एडवांस सीड कारपोरेशन अव्हां जी तरक़ीअ जो ज़ामिन। इंशाअल्लाह ताला अॻिते बि ऐं हाणे जीअं तव्हां ॾिठो आहे जिथे भी मौक़ो मिलंदो सिंधी इंशाअल्लाह अॻितां ई अॻितां हूंदा। बहुत खुशी हो रही है कि हमने कंप्लीट की अपनी डिग्री अपने क्या कहते हैं माँ बाप के दुआओं से, टीचरों की मेहनत से। मां अॼु तमामु घणो ख़ुशि आहियां छाकाणि त मुंहिंजो ख़्वाबु हुयो त इंजीनियर थियां। जेको इहो अॼु जो ॾींहुं आहे असांजे लाइ तमामु घणो ज़रूरी आहे। सभिनी स्टूडेंट्स खे इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि जेका ॿारहं जा आहिनि, स्पेशली मां पाण बि ॻोठ जो आहियां, इन जे करे त हिते तव्हां अंदाज़ लॻायो हूंदो त 3 खां 4 जेका फैकल्टी होल्डर्स आहिनि, पोजीशन होल्डर आहिनि, तक़रीबन ॿारहं जा आहिनि। ॿारहं में टैलेंट आहे। तमामु सुठो पिया फील कयूं 1 साल खां पोइ जेका फ्रेंड्स सां गॾु, टीचर्स सां गॾु, उन खां अलावा डिग्री ऐं पोजीशन जी ख़ुशी, उन तमामु बहितरीनु सुठो महसूसु आहे। मूंखे फील अहिड़ो पियो थिए त माना हैप्पी ऐं पहिरियों ई आहे जेको पंहिंजी फैमिली मां फर्स्ट स्टार्टिंग में डिग्री अची मूं पहिरीं वरिती आहे मां, ऐं मां पंहिंजे पेरेंट्स खे ॾियां ॾाढा, उहे बि ॾाढा ख़ुशि थी चुका आहिनि हिते। पेरेंट्स मूंखे अॻियां वधायो त मां हिते आयो आहियां त हिन हद ताईं पहुतो आहियां, अञा बि मां अॻियां पहुचंदुसि, मूंखे उमेदु आहे। त इहो ई मैसेज आहे त पहिरीं मां पेरेंट्स खे इहो चवंदुसि त जेके माना पंहिंजे ॿारनि खे नथा पढ़ाइनि त उहे प्लीज़ अॻियां उन्हनि खे वकनि, त उहे अचनि। ऐं तो चाहियां त असांजे पाकिस्तान जा जेके आहिनि, जेके बैचलर्स या जेके छोकिरा छोकिरियूं ख़ासि करे या छोकिरा बि, त अॻियां वधनि हिते अञा ताईं। आख़िर में यूनिवर्सिटी जे वाइस चांसीलर डॉक्टर अब्दुल करीम बलोच मञता माणींदड़ समूरनि शागिर्दनि खे वाधायूं ॾींदे आयल महिमाननि जा थोरा मञिया। कन्वोकेशन में पीपल्स पार्टीअ जे सकरण मां चूंडियल MP ग़ुलाम कादिर चांजे, कमिश्नर जमाल मुस्तफ़ा शाह, पीपल्स पार्टी ज़िले सदर अली अकबर जमाली, एजाज़ हाले पुटे, इस्लाम ज़रदारी, SSP अब्दुल सलाम शेख ऐं शागिर्दनि जे वालिदैन ऐं ॿियनि महिमाननि शिरकत कई।